नफ़रत पखेड़ण नफ़रत पखेड़ण मंदिर ते हमला मज़हबी इंतहापसंदी मज़हबी इंतहापसंदी सिंध प्रोग्रेसिव कमेटी पारां सॼी सिंध में एहतिजाजी मुज़ाहरा कया पिया वञनि ऐं उन सिलसिले जी हिकिड़ी आहे त अॼु मोरे में सिंध जा क़ौम परस्त ऐं तरक़ी पसंद अदीब शाइर ऐं उन सां गॾु बाज़ ऐं अवामी मर्कज़ पार्टी जा कारकुन हिते गॾु थिया आहिनि। असां इहो सम्झूं था हीअ जेको रियासत आहे उन रियासत ऐं जेको मज़हब ऐं रियासत खे गॾे हलाइण वारी पॉलिसी आहे इहे उन जा नतीजा आहिनि। उनजे करे असीं घुर था कयूं त मज़हब रियासत खे अलॻि कयो वञे। जेसीं ताईं मज़हब रियासत खे अलॻि न कयो वेंदो तेसीं ताईं इहे मसइला थींदा रहंदा। हिकिड़ो जुड़तू हिकिड़ो कूड़ो हिकिड़ो नाबालिग ॿार उनजे चवण ते एॾो जेको कयो वियो आहे इन में मां इहो महसूसु थिए थो सिंध जे हर ज़िले में हिकिड़े तरफ़ रियासती इदारा आहिनि ॿिया गैर रियासती इदारा गैर रियासती धाड़ियल गैर रियासती जेको फ़ौजूं तयारु कयूं वियूं आहिनि सिंध माण्हुनि जे ख़िलाफ़। रोडकी में जेको इहो वाक़ियो थियो आहे आउं सम्झां थो त इहो सिंधी क़ौम ते हमिलो आहे ऐं सिंधी क़ौम ॿिए सभु क़ौम जे इन साज़िश खे मुंहुं ॾेई सघे थी मुंहुं ॾींदी। ऐं असां सम्झूं था त सिंध जे ख़िलाफ़ साज़िश आहे सिंध जे अवाम जे ख़िलाफ़ साज़िश आहे ग़रीब मुस्किन माण्हुनि जे ख़िलाफ़ साज़िश आहे। हिकिड़ो प्रोफेसर माण्हू जेको 15-16 सालनि खां वठी हिकिड़ो इदारो हलाए थो संजीदगी सां जब रोडकी जे माण्हुनि जी एजुकेशन जे हिसाब सां तमामु वॾी ख़िदमत कई आहे। उनखे बुनियादु बनाए हिकिड़े ॿार जी पूरी ॻाल्हि जे बुनियादु बनाए ऐं मियां मिठू जहिड़ा जेके दहशतगर्द माण्हू आहिनि जेके रियासत जी आशीर्वाद सां इहो सभु कुझु रियासत जी आशीर्वाद वरितो आहे। उन करे असां सभु लफ़्ज़ में मज़म्मत कयूं था ऐं उन सां उन्हनि क़ुवतुनि खे ख़बरदार कयूं था जेके क़ुवतूं रियासत जे हथ कननि में खेॾनि थियूं उहे मुस्तक़बिल में उन्हनि जो औलाद फ़लस्तीन वांगुरु वादर खाईंदो तकलीफ़ में वेंदो कश्मीर वांगुरु हुननि खां ज़िलतूं कयूं वेंदियूं जेकॾहिं रियासती इदारनि जे अॻियां हू खेॾंदा ऐं मज़हबी बुनियाद परस्त जे बुनियाद ते सिंध खे विराइण जी कोशिशि कंदा ऐं उन्हनि जो औलाद धिका खाईंदो उन्हनि जो औलाद तकलीफ़ में वेंदो। उनजे करे वक़्त जी तक़ाज़ा आहे अॻिते हालत जी तक़ाज़ा आहे सिंध जो माण्हू पाण खे हर क़िस्म जी तफ़रीक़ खां बालातर बची मज़हब ॿोली नस्ल खां बालातर थी पंहिंजो पाण खे मुतहद करे मुनज़म करे ऐं इहे गैर रियासती जेके हिकु उन्हनि जे ख़िलाफ़ मुनज़म थिए ऐं जदोजहद करे। असीं इन ते प्रोफेसर साहब खां हिंदू जेके असांजा ॿाहिरि आहिनि सिंधी क़ौम जो हिसो आहिनि रोडकी जा उन्हनि सां ऐं सॼी सिंध जे माण्हुनि सां हीअ सिंध जो बाशऊर माण्हू गॾु आहे। तव्हांजी महिरबानी जो तव्हां अॼु रोडकी में हिकु ॾींहुं अॻु जेको वाक़ियो थियो हो जंहिंमें कंहिं उस्ताद ते कूड़ो इल्ज़ाम हयो वियो ऐं उन कूड़े इल्ज़ाम तहत रोडकी में मज़हबी तफ़रीक़ जे बुनियाद ते स्कूलनि ते हमला कया विया मंदरनि ते हमला कया विया। असां सम्झूं था त हिन रियासत तबिके 72 सालनि में बक़ौमी नज़रिए तहत जेको बयानियो हेठि लाथो आहे उन जो बुनियाद नफ़रत ते आहे। अॼु जेका हिंदुनि जे ख़िलाफ़ नफ़रत जो बुनियाद आहे जेको ग्राउंड आहे उनखे जेकॾहिं सम्झंदासीं त उहो इहो आहे त बाबा ही काफ़िर आहिनि उहो इहो आहे त बाबा ही असांजे ख़ुदा खे कोन था मञनि उहो इहो आहे त बाबा ही असांजे मज़हब जा कोन्हनि उहो इहो आहे त बाबा ही असांजा दुश्मन आहिनि। इहो ई सम्झ जॾहिं हेठि लहे थी त पोइ हिकिड़ी बिरादरी ॿी बिरादरी सां दुश्मनी करे थी हिकिड़ी ॿोली ॻाल्हाइण वारो ॿी ॿोली ॻाल्हाइण वारे जो दुश्मन थी पए थो भाउ भाउ जो दुश्मन थिए थो। असां वटि जेके बि दुश्मनी जूं सूरतूं आहिनि उन दुश्मनी जो बुनियादु इहो आहे इन जो मक़सदु इहो आहे त हितां जो हुकुमरान तबिको चाहे थो त हितां जा माण्हू हिक ॿिए सां नफ़रत कनि मज़हब जे बुनियाद ते ॿोलीअ जे बुनियाद ते बिरादरी जे बुनियाद ते रंग नसल जे बुनियाद ते हिक ॿिए सां झेड़े में हुजनि
दुश्मनी में हुजनि त जीअं हू असांजो इस्तेसाल करे सघनि, हू असांजी तइलीम, असांजो रोज़गार, असांजो तेल, असांजी ज़िंदगी जा कुल वसीला, असांजी क़ौमी फुरलत उन जो इस्तेसाल करे सघनि। ऐं हितां जो जेको बोरियत अवाम आहे उन खे हाणे सोचणो पवंदो त हर उहो माण्हू जेको मज़हब जे नाले ते नफ़रत पखेड़े थो, जेको बिरादरी जे नाले ते नफ़रत पखेड़े थो, उहो असां बोरियतनि जो दुश्मन आहे, उहो हारियुनि जो दुश्मन आहे, उहो मज़दूरनि जो दुश्मन आहे। ऐं असां इन जो मुक़ाबिलो बोरियत तबिको, मज़लूम क़ौमुनि जा जेके माण्हू आहियूं, जेके गुरबत जो शिकार आहियूं, जेके बेरोज़गारी जो शिकार आहियूं, जेके हिन हुकुमराननि जी फुरलत जो शिकार आहियूं, उन्हनि जो मुक़ाबिलो इन सूरत में कंदासीं त असां हिक ॿिए सां प्यारु कंदासीं। असांजो मज़हब कहिड़ो आहे उहो असांजो मसइलो आहे, असांजी ॿोली कहिड़ी आहे उहो असांजो मसइलो आहे, असांजी बिरादरी कहिड़ी आहे उहो असांजो अलॻि मसइलो आहे। पर ॾुख सूर दर्द असांजा हिकु जहिड़ा आहिनि। ऐं मां तव्हां सभिनी जेके बि हिन मुज़ाहिरे में शरीक थिया आहियो, जेके बि इहा ॻाल्हि ॿुधो था, उन्हनि खे अपील कंदुसि त सियासी अमल में उन्हनि धुरनि सां गॾिजो जेके हारियुनि जी, मज़दूरनि जी, मज़लूम क़ौमुनि जी ॻाल्हि कंदा, जेके ॿधी ऐं मोहबत जी ॻाल्हि कंदा, जेके नफ़रत जे ख़िलाफ़ु रोडनि ते अचनि था, उन्हनि सां जुड़ो। उहे इन सियासत खे ताक़त ॾियो। जंहिं ॾींहुं हिन सिंध जा दुनिया जा करोड़े बोरियत हारी मज़दूर सां प्यारु कंदे गॾु थी वियासीं ऐं हिकिड़े सियासी नज़रिए तहत अमल में ईंदासीं त मूंखे यकीन आहे त जेके असां ज़िंदगी में बरबरियत ॾिठी आहे, जेके असां ॾुख ॾिठा आहिनि, जेके असां तकलीफ़ूं ॾिठियूं, पाणी कोन्हे, इलाजु महांगो आहे, ऐं इन सां गॾु ज़िंदगी जा ॿिया जेके मामला थींदा, उन्हनि सभिनी मामलनि में हितां जा वारिस असां पंहिंजी ज़िंदगी जा वारिस उन जी असां हूंदासीं। ऐं मां उमेदु कंदुसि अॼु खां पोइ हिते जेके दोस्त आहियो उन सॼी सियासी अमल खे सघ ॾींदव। महिरबानी, साथ सलामत, लख थोरा।